खानपुर महर भरिसां ॻोठ साले महर में गरीब ऐं बेपहुच ॿारनि खे मुफ़्त तालीम फ़राहम करण लाइ जीजल अम्मा पब्लिक स्कूल जो इफ़्तिताह कयो वियो। रिपोर्ट कर रहा है काज़ी खादिम। खानपुर महर भरिसां ॻोठ साले महर वारे इलाइक़े में गरीब ऐं बेपहुच ॿारनि खे मुफ़्त तालीम फ़राहम करण लाइ स्कूल जो इफ़्तिताह कयो वियो। स्कूल जे सरपरस्त मंज़ूर अहमद सुमरो पारां जोड़ायल जीजल अम्मा पब्लिक स्कूल जो इफ़्तिताह DIG सकर फिदा हुसैन मस्तोई ऐं ॿियनि कयो, जंहिंमें 200 खां वधीक मुस्तहिक़ ॿारनि खे तालीम फ़राहम करण जो अमल पिणु शुरू कयो वियो आहे। इफ़्तिताही तक़रीब में स्कूली शागिर्दनि ऐं ॻोठाणनि वॾे अंग में शिरकत कई, जॾहिं त स्कूल जे इफ़्तिताह बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे DIG सकर फिदा हुसैन मस्तोई ऐं स्कूल जे सरपरस्त मंज़ूर अहमद सुमरो जो चवणु हो त ख़िदमत जी का हिकिड़ी डेफिनेशन न आहे त को कंहिं मखसूस हर लिहाज़ सां जेतिरो जेको पंहिंजे वस आर ख़िदमत करे सघे थो। इन्हनि ग़रीब मिसकिन माण्हुनि जी जेके असांजे ॻोठनि जा आहिनि, इन्हनि जो असांजे मथां कर्ज़ु आहे। ईअं न आहे त भई सरकार नथी करे, हू नथो करे, ही नथो करे, भई असां छा था करियूं। असांखे पंहिंजो पाण खां शुरूआत करणु घुरिजे। जेतिरो असां कुझु करे सघूं था, असां त पंहिंजो हिसो इन कार ख़ैर में विझूं ऐं माण्हुनि जी ख़िदमत लाइ को हिकु बुनियादु विझूं। नंढी शयुनि खां वॾा वॾा इदारा थींदा आहिनि। कोशिशि त तमामु पुराणी हुई असांजी, पर अॼु ग्राउंड ते ही सभु शयूं थियूं। दुआ करियो त अञा बि इन खां बहितर ई थींदो। इंशाअल्लाह ही वॾो अज़ीम इदारो हिते थींदो ऐं जेको क़ौम मुल्क जी ख़िदमत कंदो ऐं सुठा इंसान पैदा कंदो, मोहबत जो दर्स हलंदो। मोहबत खां सवाइ ॿी ॻाल्हि न हूंदी। हीउ अहिड़ो इलाइक़ो ठहे जंहिंमें मोहबत ऐं भाईचारो उनजो फ़रोग़ थिए। तक़रीब जे आख़िर में स्कूल इंतज़ामिया तरफ़ां आयल महिमाननि खे सिंध जी सुखड़ी अजरक जा तोहफ़ा पिणु पाराया विया। कैमरा टीम सां गॾु काज़ी खादिम, आवाज़ न्यूज़, खानपुर महर।